दोस्तों पंहिंजा वी ड्रामे जी नई अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। नेक्स्ट एपिसोड में छा थींदो छा न थींदो, सॼी अपडेट्स हिन वीडियो में। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असां यानी यूट्यूब चैनल शाहिद खुश ब्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों तव्हां खां बहितरीन हवाल पुछंदासीं त पहिरीं क़िस्त तव्हां ॾिठी पंहिंजावेरी जी, उन में पंहिंजावेरी ड्रामे जी पहिरीं क़िस्त में तव्हांखे ड्रामो कीअं लॻो ऐं अदाकारी कीअं लॻी ऐं कहाणी कीअं लॻी। पंहिंजावेरी ड्रामे जी पहिरीं क़िस्त ज़बरदस्त हुई, असांखे त वणी ऐं सभिनी दोस्तनि खे उमेदु आहे सुठी लॻी हूंदी। छाजे करे त पंहिंजावेरी ड्रामे जो हर माण्हू खे इंतज़ारु हुयो ऐं अॼु पंहिंजावेरी ड्रामे जी सभई पूरी क़िस्त तव्हां ॾिठी आहे ऐं तव्हां यकीनन ख़ुशि थिया हूंदव। ऐं हिन में तव्हांखे सभु खां वधीक करेक्टर कंहिंजो सुठो लॻो इहो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। ऐं तव्हांखे जो कहाणी कहिड़े हिसाब सां लॻी, नई आहे पुराणी आहे, तव्हांखे छा महसूसु थियो। बाक़ी अचण वारा एपिसोड जेका आहिनि इन्हनि जा हाणे तव्हांखे रिव्यू असां इन चैनल ते शाहिद खुश ब्लॉग ते लगातार ॾींदा रहंदासीं। मुंहिंजे ख़्याल में दोस्तों इन वीडियो खे तव्हां आख़िर ताईं ॾिसी छॾियो आहे त पोइ महिरबानी करे इनखे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु करे छॾींदा असांजे हिन यूट्यूब चैनल खे।